नाज़रीन, लाड़काने में धरती टीवी ऐं सोब मीडिया ग्रुप के ऐलान सिंधी वहदत जिंदाबाद जिस रहेट सकावती दिहाड़ो मल्हाए पियो वञे। नेवल सां वीडियो लिंक ते मौजूद है मुनवर रिंद। जी बिल्कुल, सिंध की सकाफ़त जो अज़ीम ॾींहुं जो मल्हाए पियो वञे। अॼु 7 डिसंबर आहे ऐं धरती टीवी पारां सिंध जी वहदत जिंदाबाद वारे नारे खां पोइ लाड़काने जे जनाबाग चौक ते जेकी मुख्य तक़रीब आहे उहा जारी आहे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि त ॾेखारे साम्हूं इहा स्टेज आहे जिते ही फनकार राजा समूह ऐं ॿिया सिंध जा नाले वारा रागी जेको आहे सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रहिया आहिनि, सिंधी गीत पेश करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, लाड़कानो समाजी इत्तेहाद आहे ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि पारां रैलियूं कढियूं पई वञनि ऐं जनाबाग चौक ते गॾु थी सिंध ओभर खे भेटा पेश कई पई वञे ऐं ख़ासि तौर ते नंढड़ा जेके ॿारड़ा आहिनि सिंधी टोपी अजरक पाए हिते झुमरियूं हणनि था ऐं हिन सॼे पासे खां जेको आहे स्टॉल बि लॻायो वियो आहे जिते सिंधी टोपी अजरक जा स्टॉल बि लॻाया विया आहिनि ऐं माण्हू हुते गॾु आहिनि ऐं धरती माउ खे भेटा पेश कई पई वञे। जी